अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भली कार। कंदकोट मां सैयद रशीद अहमद शाह जी रिपोर्ट मूजिबि शहर में खुलियल गटरनि जे करे मासूम ज़िंदगियूं ख़तरे में। पोड़ी औरत गटर में किरी पई, शहरियुनि जो एहतजाज। कंदकोट शहर में खुलियल गटरनि जी सूरतहाल ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी पई वञे, जंहिंजे करे केतिरा शहरी अॻु में बि ज़ख़्मी थी चुका आहिनि। ताज़ो हिकु अफ़सोसनाक वाक़ियो तॾहिं पेश आयो जॾहिं हिकु पोड़ी औरत गटर में किरी पई, जंहिंखे शहरियुनि पंहिंजी मदद पाण ज़ख़्मी हालत में ॿाहिरि कढे सरकारी अस्पताल पहुचायो, जिथे से हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़े में मसणमर, साकी मोड़, घंटाघर, हैबत रोड, रिसालदार रोड, गोलामोड़ रोड, जुमन शाह, डिग्री कॉलेज बाईपास ते रोडनि जी तामीर जो कमु जारी आहे, जेको MNA अली जान मज़ारी जी कोशिशुनि सां शुरू त थियो आहे, पर पुराणे निकासी निज़ाम खे नज़रअंदाज़ करे गटरनि खे नाक़िज़ मटेरियल सां बंदि करे जे करे हालतूं वधीक ख़राब थी वियूं आहिनि। शहर में न शहरी एक्शन कमेटी कंदकोट पारां इल्ज़ाम हयो वियो आहे त ठेकेदार पंहिंजी मर्ज़ी सां कमु पियो करे, जंहिं ते म्यूनिसिपल कमेटी जे इंतिज़ामिया मुकमल तौर ते ख़ामोश तमाशे बणियल आहे। डिप्टी कमिश्नर कश्मीर कंदकोट आगाह शेर ज़मान पारां बि कंहिं बि क़िस्म जो नोटिस नाहे वरितो वियो। शहरियुनि जो चवणु आहे त कंदकोट शहर जे ॼण अलाह पाक जे आसिरे ते हली रहियो आहे। कंहिं इदारे वटि अवाम जे तहफ़ुज़ जी का बि ज़िम्मेवारी नज़र नथी अचे। शहरियुनि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते खुलियल गटरनि खे बंदि करे बहितर निकासी निज़ाम बहाल कयो वञे, त जीअं अहिड़े ख़तरनाक वाक़िअनि खां बची सघिजे।